अस्सलाम वालेकुम दोस्तों, हींअर मौजूद आहियूं असीं जेको सो हैदराबाद कोर्ट में सॼी सिंध जे उस्तादनि खे मुबारकूं। साईं ग़ुलाम रसूल महर साहब, साईं जेको सो विक्ट्री फतेह थी ऐं छा चवणु चाहींदा सिंध जे उस्तादनि खे? साईं, सिंध जे उस्तादनि जी फतह जेकी जमहूरी अमल में रुकनो विझण जी कोशिशि कनि था, हीअ उन्हनि खे जवाबु आहे त उस्तादनि जा जेके राइट आहिनि, जेके माण्हू उस्तादनि जे हक़ जे तफ़्ज़ लाइ लड़ी रहिया आहिनि, जेके प्रॉपर आइनी तरह इलेक्शन कराए रहिया आहिनि, हीअ उन्हनि जी जीत आहे, हीअ उस्तादनि जी जीत आहे। सिंध जे सवाल उस्तादनि जी जीत आहे। केतिरी बि कोशिशि कनि उस्तादनि जे आइनी तरीक़े सां इलेक्शन खे रोकाइण जी, पर असांजे पेटल जो आइन आहे, रब मथो ॾिसण वारो आहे, हक़ ते केरु आहिनि, नाहक ते केरु। माना साईं हीअं सिंध जा उस्ताद पूरो उमीद रहंदी इंशाअल्लाह हक़ सची इलेक्शन थींदी ऐं माना शफ़ाफ़ इलेक्शन थींदी, हक़ ऐं सच जी इलेक्शन थींदी इंशाअल्लाह। सॼी सिंध जे उस्तादनि खे मुबारक थो ॾियां त पंहिंजी वरी जेको आहे इलेक्शन जी प्रोसेस जी जल्दी तयारी। थैंक यू सर। दोस्तों, असांजा पैनल जा वकील साहिबान जिन्हनि जेको सो केस खटियो आहे असांजो, असांजा जेके सदर साहब हैदराबाद ज़िले जा साईं अली अहमद मंगण साहब, ॿिया दोस्त जेके मौजूदु आहिनि हिते, सभिनी जी काविशूं ऐं कोशिशूं आहिनि। साईं, तव्हांखे असीं सलाम पेश कयूं था। थैंक यू सर।